बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों, अस्सलाम वालेकुम। आबादगार साथियों, जीअं त रबी जी मुद्द जेका आहे सा शुरू थी चुकी आहे ऐं हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे त माण्हू जेके आहिनि से ही पंहिंजो सरें जी पोखी या तूरीअ जी ॿिए लफ़्ज़नि में चऊं या पंजाब में राया बि चवंदा आहिनि त इन जी पोखी जेका आहे सा शुरू थी चुकी आहे। त अॼु मूंसां गॾु शहदादपुर जे इलाइक़े जो मशहूरु मारूफ़ ज़मींदार नियाज़ हुसैन बोदाणी गॾु आहे। पाण सिंध आबादगार बोर्ड जा सीनियर मेंबर बि आहिनि ऐं उन खां सवाइ सभिनी जेके माना एग्रीकल्चर जूं जिन्सूं आहिनि जंहिंमें काटन कणिक या पंहिंजो बसर सरें इन सभिनी जो काफ़ी तजुर्बो रहियो आहे। त अॼु नियाज़ खां पुछंदासीं, नियाज़ हाणे तव्हां पहिरीं असांजे आबादगारनि खे ॿुधायो त सरें खाइण जा तरीक़ा आम तौर ते घणा आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं मोहम्मद ख़ान वसाण साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां आयो ऐं तव्हां अॼु मुंहिंजो जेको इंटरव्यू वठो पिया। इन में साईं सरियां जा जेके आहिनि तक़रीबन कोई 4 तरीक़नि सां काई वेंदी आहे सॼे सिंध में। उन में जेके तरीक़ेकार जेके आम हलंदड़ आहिनि उहे जीअं कचो या सुठियूं ज़मीनूं आहिनि उन में वटर खेड़ सां पोखींदा आहिनि, रेज कराए उन में पोखी वेंदी आहे। ॿियो जेको तरीक़ोकार आहे उहो नंढनि खिरनि ते गप में छटो कयो वेंदो आहे जेको आम आहे। ऐं ॿियो जेको तरीक़ेकार आहे उहो आहे बेड ते पोखी, जेको तक़रीबन 2 खां 2.5 फुट जो बेड हूंदो आहे। उन में जेको आहे पाणी लॻाए फ़ौरन सुक में चुंगी फुट ते लॻाइबी आहे, जेको किलो खां 1.25 किलो ॿिज लॻंदो आहे। ऐं हिकिड़ो इहो तरीक़ो आहे। ऐं ॿियो जेको आहे उहो आहे गप छट में। गप छट में जेको आहे उहो तक़रीबन पाणी लॻाए ऐं उन में जेको सो ॿिज ऐं को टेवी या DAP सो गॾो गॾु छटो कयो वेंदो आहे। पोइ वरी उनखे पाणी जेको आहे सो 21 ते ॾींदा आहियूं, जेका ज़मीन नॉर्मल हूंदी आहे। अगरि उनखे जल्दी में पाणी ईंदो आहे त पोइ उन में को कॾहिं कॾहिं सड़ण जा मसइला थींदा आहिनि अगाटिन में ख़ासि तौर। अच्छा, हाणे असांजे आबादगारनि खे इहो ॿुधायो त वधीक पैदावार हासिलु कीअं कजे, यानी उन में कहिड़ो मेथड इस्तेमालु कजे, खीरे वारो कजे, कहिड़ो कजे ऐं जंहिंमें वधीक पैदावार लहे, सरे माना वधीक जॾहिं 30 मण या हुन मथे लहे त उनजे लाइ छा करणु घुरिजे? उन जे लाइ जेको आहे सो वधीक पैदावार जेका आहे सो असां सम्झूं था त बेड वारो जेको तरीक़ेकार आहे उन सां वधीक पैदावार खणी सघिजे थी। असां जेको आहे इहो मेथड जेको आहे इहो असांजो ई राज कयल आहे। 2007 में असां शुरूआत कई। इन में जेको आहे मक़सदु आहे त 2.5 फुट जो जेको आहे बेड ठाहिजे, वॾो, हा। ऐं उन खां पोइ जेको आहे सो हुन में पाणी लॻाए, पाणी जे मथां इंच 2 सुक में 2-2 दाणा हुनखे चुंगी लॻाइजनि, किलो खां 1.25 किलो एकड़ में ॿिज लॻंदो। उन में गंदगाह जी दवा बि इस्तेमालु करे सघिबी। उन खां पोइ जॾहिं पहिरियों पाणी ॾेई उन खां पोइ ज़मीन वटर में ईंदी, पटाई करे हिकु दाणो हिकिड़ी चुंगी में छॾिजे ऐं उनखे तक़रीबन 1 खां 1.5 बोरी DAP ऐं तक़रीबन जेको आहे सो 1.5 खां 2 बोरी यूरिया जो ॾींदो। इंशाल्लाह इन ते पैदावार असां टॉप 45 मण ताईं पैदावार खणी। अच्छा, इन में DAP या ट्रेवी जेको माण्हू फास्फोरस ॾे थो त उहो तरे में ॾे या ॿियो छा हिमिक एसिड वग़ैरह, या मतिलबु इहे जेके शयूं आहिनि जीअं सल्फर जी त मस्त ज़रूरत हूंदी आहे हिनखे, छो जो तेली बीज आहिनि, हिन में आयल थिए थो। त इहे जेके आहिनि तव्हां बि ईअं कयो था त हिनखे DAP या फास्फोरस में जेको बि ॾियो था त उहो तरे में ॾियो था या पोइ छटियो था सरे में? सरे में असां जेको आहे सो पहिरें पाणी ते अक्सर करे कुझु न कुझु हुनखे ॾियूं था फास्फोरस, पोइ 2-3 पाणी ते फास्फोरस ॾेई सघिजे थो। असां तक़रीबन सम्झूं था सरिया खे जेको आहे सो 40 ॾींहंनि ताईं फर्टिलाइज़र जेको आहे उहो पूरो करणु घुरिजे। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि ॿुधाईंदो हलिया त सरिया हिकु अहिड़ो फसल आहे जेको कमाद ऐं केले खां बि वधीक फर्टिलाइज़र वठे थो। अच्छा, पर असां वटि जेको आहे उनखे बिल्कुलु ई घटि मां घटि ॾिनो थो वञे। ऐं सरिया हिकु अहिड़ो फसल आहे जेको तव्हां हुनखे अगरि फर्टिलाइज़र प्रॉपर तरीक़े सां न ॾींदव त ज़मीन में जेको बि हुनखे फर्टिलाइज़र मिलियो उहो ज़मीन में निचूड़े कढी वेंदी ऐं पोइ ज़मीन तव्हांजी जेका ज़रखेज़ थियण बजाए ज़मीन तव्हांजी काफ़ी कमज़ोर थी वेंदी। इहो वाक़ई ॾिठो आहे त जो सरे खां पोइ जेके वण खाईंदा आहियूं उहे बिल्कुलु जॾा हूंदा आहिनि, कणिक वारी ॿनी में जेके वण खाईंदा आहियूं उहे वधीक हुन खां हेल्दी हूंदा आहिनि। इहो त माना वाज़े फ़र्क़ु आहे। अच्छा, हाणे अची वेंदो आहे पाण हिन ते त ॿिज ॾिस अॼुकल्ह जा काणी दवा हाइब्रिड कयो, हाइब्रिड त सरे में ॿिज त पाइनियर जेको आहे त कंपनी जेका विकिणंदी हुई उनजो त कमु बंदि थी वियो, बराबरि विकिणण कोन पिया। त छा ही OP ॿिज जेके आहिनि उन में बि का सिलेक्शन को सुठो ॿिज कहिड़ो आहे, कहिड़ो काईंदा बाज़ार? काफ़ी सारा ॿिज जेके आहिनि से हलनि पिया, कंपनियूं हलनि पियूं, पर आउं जेको हींअर बहितर पियो सम्झां त
त उहो टार्ज़न जो जेको केज़ुल आहे मूंखे वधीक सुठो उहो लॻो आहे त उन में वधीक पैदावारी सलाहियत आहे। उहो फरियूं जेके हुनजा संग तमामु घणा वॾा आहिनि छो जो हुनजो 5-6 फुट ताईं कद थींदो आहे। ऐं आउं सम्झां थो गुज़िरियल साल असां लेट लॻाई हुई, असां 120 ॾींहंनि में लाबारो कयो हो ऐं असांजी 3 अक्टूबर ते लॻल हुई, असांजी सिधी ज़मीन में लॻल हुई, वण हुया, पोइ बि असां जेको आहे सो 1.25 एकड़ मां साढा 32 मण पैदावार कई। असां 2 किलो बि ॾिनो 1.25 एकड़ खे, 1 बोरी असां DAP, 1.5 बोरी असां यूरिया ॾिनी ऐं पाणी सरियां खे जेको आहे सो 21 ते जो बेड ते काए तो 15 ते भले ॾे, हिकिड़ो 8 ॾे, बाक़ी पाणी जेको न सरियां खे पाणी कोशिशि करे त सरियां खे पाणी 21 ते ॾे। सरियां खे अगरि जल्दी जल्दी में पाणी ॾींदो त सरियां पैदावार कोन ॾींदी ऐं सरियां जेका आहे बिल्कुलु मौसम जेका सरियां जी आहे उहा आउं सम्झां थो आगाट्री मां आगाट्री 1 अक्टूबर खां पोइ थी शुरू कजे। उनखे कोशिशि करे 25 अक्टूबर ताईं करे सघिजो, 20 तारीख़ करे छॾनि त 25 ताईं करे सघे थो। पर जे हुनखे हींअर आगाट्री कंदो त सरियां जेका आहे सा उहा बूढ़ो हणण बजाए तीली करे वेंदी, पैदावार कुझु घटिजी वेंदी ऐं हिकिड़ो इहो थींदो। ॿियो जेको पहिरियों पाणी ईंदो फुटी त वेंदी, पहिरें पाणी ते सड़ण जो अच्छा अच्छा जेके हाणे पोइ माण्हू काए विया त पोइ तीली कंट्रोल करण छा वरी खाद खुराक वधीक ॾियणी पवंदी छा? उनखे वधीक फर्टिलाइज़र ॾे ऐं उनखे ॿिज जो रेशो थोरो वधाए छॾे त पोइ पैदावार में उमेद आहे त कुझु न कुझु कवर करे वेंदो। पर सही मौसम जेका आहे मुंहिंजे हिसाब सां 1 अक्टूबर खां आहे। त आबादगार साथियो ही असां न्याज़ बोदाणी साहिब खां या तव्हांखे मालूमात वठी ॾिनी त सरियां कीअं काइजे, कहिड़ा ॿिज काइजनि ऐं बहितर टाइमिंग कहिड़ी आहे ऐं बहितर पैदावार कीअं खणिजे। उमेद कयूं था त अव्हांखे हिन वीडियो मां जेको आहे सो सुठो लाभ हासिलु थींदो ऐं इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल कंदे तव्हां पंहिंजा फसल पोखींदा। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।